खिलाफ़ कार्रवाई कंदे होतूमल के गोदाम में 3100 यूरिया भाण जूं बोरियूं जड॒हिं त कणक के बिज जा 2500 बैग भी हथ कया विया आहिनि। मुकेश कुमार के गोदाम तां 767 DAP जूं बोरियूं ऐं राजकुमार के गोदाम तां 1500 कणक के बिज जा बैग हथ कया विया आहिनि। सूरज कुमार के गोदाम में 9 टन गेह ऐं 350 खंड जा कट्टा हथ कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कश्मीर में गुलाम फरीद जामड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एसी कश्मीर पर गुझी इतला मिलण ते कश्मीर में ज़ख़ीरो कंदड़नि के खिलाफ कार्रवाई करे यूरिया बाण खंड घी कणक जो DAP जूं केतिरियूं बोरियूं हथ करे गोदाम सील करे छॾिया, जॾहिं त एसी कश्मीर कार्रवाई दौरान वापारी सूरज कुमार के गोदाम में 9 टन घी 350 खंड जा बाजका हथ कया विया आहिनि, जॾहिं त होतूमल के गोदाम तां 3100 यूरिया बाण जूं बोरियूं 2500 कणक के बिज जा बैग हथ कया विया आहिनि। मुकेश कुमार के गोदाम तां DAP जूं 767 बोरियूं हथ कयूं आहिनि। राजकुमार के गोदाम तां यूरिया जूं 1500 बोरियूं हथ कयूं आहिनि, जॾहिं त एसी कश्मीर चवण आहे त ज़ख़ीरो कंदड़ वापारनि पारां स्टॉक की लिखत असांखे कान ॾिनी वई हुई, जॾहिं त असां अॼु ॻुझी इतला मिलण ते कार्रवाई करे ज़ख़ीरो कयल खाद बिज खंड घी हथ कयो। ज़ख़ीरो कंदड़नि जा गोदाम भी सील करे छॾिया, जॾहिं त ज़ख़ीरो कंदड़ वापारनि खे ॾंड पिण हया। जी गुलाम फरीद जामड़ो, तफ़सील ॾियण जी महिरबानी। कश्मीर में एसी कश्मीर पारां ॻुझे इतला ते ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वयूं आहिनि। होतूमल के गोदाम में 3100 यूरिया भाण जूं बोरियूं जड॒हिं त कणक के बिज जा 2500 बैग हथ कया विया, जड॒हिं त मुकेश कुमार के गोदाम तां 770 DAP जूं बोरियूं ऐं राजकुमार के गोदाम तां 1500 कणक के बिज जा बैग हथ कया विया आहिनि। ॿिए पासे सूरज कुमार के गोदाम में 9 टन गेह ऐं 350 खंड जा कट्टा हथ कया विया आहिनि। मियांवाली में पाकिस्तान एयरफोर्स की ट्रेनिंग बेस ते दहशतगर्दन के हमले के नाकाम बणाईंदे 9 दहशतगर्द मारिया विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि सुबुह सवेर एयरफोर्स की ट्रेनिंग बेस ते हमले की कोशिश कई। जवाननि जी बर वक्त ऐं मुअसर कार्रवाई के नतीजे में 9 दहशतगर्द मारिजी विया। जवाननि PAF जे असासनि के नुक़सान